उन बग़ैर चयो या रसूल अल्लाह तव्हांजे साहिबिन जी बकरी खे खाइण ते असांजी दिलि जेकी आहे नथी चवे, पर असां छा कयूं, असांजो रिज़्क़ बि इहो ई आहे। अॼु मुस्लमान हथियार छो खयूं आहे? अॼु मुस्लमान जी जेब छो थो कटे? मुस्लमान खे क़तल छो थो करे? या क़ुर ते ईमान न आहे? हे जानवर आहे जंहिंखे अकुल बि न आहे, जंहिंखे कंहिं क़िस्म जी तमीज़ ई न आहे, उहो जानवर छा थो चवे या रसूल साहिबिन जी बकरी ते असांखे खाइण दिलि नथी कढे। या अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ पढ़ाई, फजर अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाए करे साहिबिन सां ॿाहिरि निकिता। साहिबिन जो काफ़ी मजमू हुयो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि निकिता। जीअं अल्लाह जे नबी ॿाहिरि निकिता, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त मस्जिद जे ॿाहिरियां 100 बगड़ वेठा ईअं लेन सां कतार सां 100 बगड़। उन बगड़ जेको आहे आवाज़ शुरू कयो, जेको पंहिंजी ज़बान में साबा चवंदा असां आवाज़ न सम्झियासीं, पर जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी आहे। उन पंहिंजो आवाज़ शुरू कयो, शोर शुरू कयो, छो त जानवर जी ज़बान साबा नथा सम्झी सघनि, पर नबी सम्झी सघे थो। उन 100 बगड़ मां हिकिड़ो बगड़ जेको आड़ो अची करे बीठो, यानी पोइ बगड़नि जी 99 जी रहबरी करे पियो। उन बगड़ छा चयो अल्लाह जे नबी खे? उन बगड़ चयो त या रसूल अल्लाह तव्हांजे साहिबिन जी बकरी खाइण ते असांजी दिलि नथी कढे। हाणे बगड़ जो कम ई हूंदो आहे, बकरी खाईंदो आहे, बकरी खे शिकार कंदो आहे, पुछा ई न कंदो। हाणे जानवर कहिड़ी पुछा करे? हालांकि जेकॾहिं बगड़ नबी खां न पुछा कनि न, बगड़नि जे मथां को जेको आहे जुर्मानो आहे ई न। छाजे करे जानवर आहे न, जानवर ते शिकार करे सघे थो, पर जानवरनि खे बि इहा ख़बर हुई त जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहिबिन जी बकरी खे हथु लाइण असांजे लाइ मुश्किल ॻाल्हि आहे। उन बगड़ छा चयो या रसूल अल्लाह तव्हांजे साहिबिन जी बकरी खे खाइण ते असांजी दिलि जेकी आहे नथी चवे, पर असां छा कयूं, असांजो रिज़्क़ बि इहो ई आहे, असांजो खाधो बि इहो ई आहे। हाणे तव्हां का वारी जेकी आहे असांजे लाइ मुक़ररु करे छॾियो, असांजे लाइ वारी हिकिड़ी मुक़ररु करे छॾियो ताकी असां जेको आहे शिकार त कयूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबिन जी तरफ़ मुख़ातब थिया, हे साहबा तव्हां पंहिंजी बकरियूं ॾियणु चाहियो था? साहिबिन जो या रसूल अल्लाह ताज़ी बकरी, मज़बूत बकरी ॾियण ते असांजी दिलि बि नथी करे, असां कीअं पंहिंजो माल हिननि खे कढी ॾियूं? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ मां फ़ैसिलो कयां थो, मां फ़ैसिलो कयां थो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए साहबा तव्हां पंहिंजी बकरियुनि जी फुल मज़बूती कयो, उनखे पाबंदी सां रखो, उनजी हिफ़ाज़त तव्हां पाण कयो। ऐं अहिड़ी तरह अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बगड़नि खे चयो जेकॾहिं साहबा जी का बि बकरी रस्ते ते तव्हांखे नज़र अची वञे, झंगल में नज़र अची वञे, तव्हां शिकार कयो, तव्हांजे लाइ हिलाल आहे। 100 बगड़ रोवंदा रोवंदा वापसि विया, चई जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो असांखे क़बूल आहे। हे जानवर आहे, जानवर छा थो चए, तव्हांजे साहिबिन जी बकरी ते असांखे खाइण ते दिलि नथी कढे।